बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अस्सलाम वालेकुम। अॼुकल्ह जेके हालात आहिनि उन में बेरोज़गारी तमामु वॾो मसइलो आहे ऐं घटि आमदनी ऐं उन खां अलावा नौकरियूं न मिलणु, वसीलनि जी खोट, उन खां पोइ ही कोविड-19 जी जेका वबा आहे, इन में ग़रीब माण्हू जो जीअणु तमामु महाल थी वियो आहे ऐं हर माण्हू तमामु ॾुखियो वक़्तु गुज़ारे पियो। अॻे त जेको दौरु हो उन में माण्हू आणियूं ऐं चाढ़ियूं ॾुथु ॾियारी सूमरा पंहिंजो किसो अबरो सबरो ईअं हलाईंदा हुआ। पर हाणे जीअं त उहो अॻे वारो जहान न रहियो आहे ऐं माण्हुनि जी जेका ज़हनी जेका सोच आहे उहो अॻे खां इलाही मुख़्तलिफ़ आहे ऐं हाणे माण्हू तमामु जल्द जेको आहे सो कोशिशि करे थो त आउं जेका मुंहिंजी मौजूदा मुआशी सूरत हाल आहे ऐं उन खां अॻु भरो हुजां, जेको उनजो बुनियादी हक़ बि आहे। पर उन जे लाइ साईं मुंहिंजा असांखे मुख़्तलिफ़ कावशूं वठणियूं पवंदियूं ऐं सचे दिलि सां ऐं सदके दिलि सां ऐं असांखे उन जे लाइ जदोजहद करणी पवंदी। मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो नौजवान आहे, उन जी वटि तालीम घटि आहे ऐं उहो सरकारी हुजे या प्राइवेट नौकरी उन जे लाइ उनखे नथी मिले, त छा उहो नौजवान घर वेही रहंदो? न, उन नौजवान खे खपे त पंहिंजो नंढे पैमाने ते कारोबार शुरू करे। ऐं कारोबार को बि थी सघे थो जंहिंसां ॿ रुपया जी इंसान जी आमदनी थिए ऐं जंहिंसां हू पंहिंजो घर में कुझु न कुझु पंहिंजो कंट्रीब्यूट करे। हिन वक़्तु जेका सिचुएशन असीं ॾिसूं था, सची पची ॻाल्हि इहा आहे त असां वटि अॼु असांजो नौजवान जेको आहे उहो कुझु शयुनि खां बिल्कुलु माना उहो लाराए थो या उहे शयूं करणु नथो चाहे। मिसाल जी ॻाल्हि आहे त ॿाहिरि जो माण्हू अचे थो असांजे कराची में हुजे, हैदराबाद में हुजे या तव्हांजा नंढा वॾा शहर तव्हां ॾिसंदो त उहो नंढे खां नंढो कमु करे पियो। मिसाल जी ॻाल्हि आहे, को बि धंधो जेको आहे सो को बि जंहिंसां इंसानु हक़लाल जो पूरो करे, पंहिंजो पेट भरे, पंहिंजो बचनि जी रोज़ी करे, पंहिंजे माइटनि खे या पंहिंजे अहल औलाद खे खाराए, उन में को बि उन में बुराई कोन आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, मोची आहे त छा मोची जो कमु मेघवाड़ ऐं असां वटि अक्सर करे शहरनि में हाणे पठान ॾिसूं था जेके कमु कनि था, त इहो असां छो नथा करे सघूं जिन्हनि वटि घटि तालीम आहे या जिन्हनि वटि तालीम कोन्हे ऐं ॿियो धंधो बि कोन्हे। भाॼी जो रेड़ो लॻाए सघिजे थो, छोला खपाए सघजनि था, मेवात जो रेड़ो लॻाए सघिजे थो ऐं नंढे पैमाने ते मनियारी जो को अहिड़ो रेड़ो लॻाए सघिजे थो। ऐं हिन वक़्तु जीअं गर्मी आहे उन में माण्हू कुल्फ़ी विकिणी सघे थो। अहिड़ी खोड़ सां नंढा नंढा कम आहिनि जिन में तमामु घटि सीड़प लॻे थी ऐं उन में घटि में घटि 500 खां 600 जी आमदनी थिए थी ऐं जंहिंसां अगरि घणो न त पर हू पंहिंजे घर में एतिरो त कंट्रीब्यूट करे सघे थो जो हू पंहिंजो पाण खे वांदो या फ्री नथो सम्झे ऐं उहो माण्हू कंहिं न कंहिं किरत में लॻो पियो हूंदो आहे। त मुंहिंजी जेका सलाह आहे, मुंहिंजी गुज़ारिश आहे उहा इहा आहे त जेसि ताईं नौकिरी असांखे मिले, जेसि ताईं को सरकारु असांजे लाइ एॾा जोगा बंदोबस्तु करे, उन वक़्त ताईं असांखे इहो करणु खपे त असां पंहिंजे आस पास ॾिसूं त कहिड़ो कमु असांजे लाइ बहितरु आहे ऐं असां उहो कमु करे सघूं था। त आउं सम्झां थो त नंढे खां नंढे कम में माण्हू पंहिंजी रोज़गार शुरू करे सघे थो ऐं उहो उन जे लाइ आउं सम्झां थो त काफ़ी अहिड़ा इदारा मौजूदु आहिनि नंढनि शहरनि में, ख़ासि करे आउं चवंदो दिल्ली जेके हेडक्वार्टर्स आहिनि उन में अहिड़ा इदारा मौजूदु आहिनि जेके कंहिं न कंहिं हवाले सां माली मदद ॾियनि पिया ऐं थोरे घणे इंट्रस्ट सां गॾु सपोर्ट कनि पिया। असांखे खपे त असां उन्हनि सां लह विचड़ में अचूं, असां नंढा ग्रुप ठाहियूं, असां उन्हनि खां उहे पैसा वठूं ऐं उन सां कारोबार शुरू कयूं ऐं उन कारोबार खां पोइ असांखे जेके इदारे पैसा ॾिना आहिनि असां उन जूं किस्तूं वापसि करियूं। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां उनजा सुठा ग्राहक हूंदासीं, सुठा उन्हनि जा असां क्लाइंट हूंदासीं त असांखे अॻिते उहो सपोर्ट कंदा, असां पंहिंजे कारोबार में अञा वधीक वाधारो करे सघूं था। त मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त अॼोके ॾींहं जे हवाले सां त असां
खे इहो सोचणो पवंदो त असांजे लाइ मुस्तक़बिल में जेके ॾुखिया ॾींहं अचणा आहिनि उन्हनि खे असां सहियल ऐं आसान कीअं बणायूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।